शामिल करियूं था। टंडो मोहम्मद खान का शेख बिरकियो जे ॻोठ बशीर अहमद बिरोई में शब बारात के हवाले से महफ़िल सजाई वई। शब बारात के हवाले से महफ़िल में इलाके के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। महफ़िल में आलिम दीन मौलाना ज़फ़र लुंड, मौलाना एजाज अहमद लुंड, पीर तरीक़त साईं नूर मुस्तफ़ा शाह जिलानी शिरकत कई। जॾहिं त महफ़िल में मशहूर नअत ख़वाननि शबीर अहमद आमड़ो ऐं नज़ीर मोहम्मद ताहिरी नअत शरीफ़ पेश करे महफ़िल में शरीक माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। महफ़िल में आयल आलिम दीन मौलवियन हज़रातनि महफ़िल दौरान हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी मुबारक ते रोशनी विधी ऐं शान में अक़ीदत जा गुल निछावर कया। इन्हनि वधीक बयान कंदे चयो त असांखे घुर्जे त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक ते हलणु घुर्जे। 5 वक़्त निमाज़ पाबंदी सां पढ़णु घुर्जे। निमाज़ हर मुस्लमान ते 5 वक़्त फ़र्ज़ आहे ऐं पंहिंजे ॿारनि खे दीनी तइलीम पढ़ायो ऐं निमाज़ जो पाबंद बणायो त जीअं हू नंढपिण खां निमाज़ जा आदी बणिजी सघनि ऐं निमाज़ अदा कनि। हर मुस्लमान खे घुर्जे त 5 वक़्त निमाज़ मुक़रर टाइम ते अदा कनि ऐं दीन जे तरफ़ कदम वधायो। महफ़िल मुनक़द कंदड़ रईस बशीर अहमद बिरोई, रईस शबीर अहमद बिरोई, रईस जाफ़र खान बिरोई, नवाब खान बिरोई, शेर खान बिरोई पारां महफ़िल में शरीक माण्हुनि खे लंगर करायो वियो, जॾहिं त शेख बिरकियो पुलिस पारां सिक्योरिटी जा ख़ासि इंतज़ाम कया विया हुआ।